ख़बर शिरक नालों पाकिस्तान में अफ़गान शहरीन तरफ़ां दहशतगर्दी पखेड़न वारो मुनज़िम नेटवर्क वाइको कयो वियो आहे। तेलागंग मां गिरफ़्तार अफ़गान शहरी कासिम उर्फ़ हसन जो एतराफ़ी बयान साम्हूं अची वियो आहे। संदसि चवणु आहे त अफ़गानिस्तान जे गिरदेस विलायत जो रहवासी आहे। 10 साल अॻु पंहिंजे कुटुंब सां गॾु लकी मरवत आयो। 2025 में तालिबान कमांडर अरमानी दहशतगर्द तंज़ीम में शामिल थियण जी दावत ॾिनी। कमांडर अरमानी खेसि फ़िदाई हमिलो करण लाइ चयो। हुन 5 माण्हुनि खे दहशतगर्द तंज़ीम में शामिल कयो। हुन वधीक चयो त सेप्टेंबर में पंजाब वियो त जीअं वधीक नौजवाननि खे भर्ती करे सघे, पर कुझु ॾींहंनि बैदि पुलिस गिरफ़्तार करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर सद्दाम हुसैन असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी सद्दाम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान में अफ़गान शहरीन तरफ़ां दहशतगर्दी पकड़ण वारो मुनज़िम नेटवर्क बेनक़ाब थी वियो आहे। तलाकंग मां गिरफ़्तार थियल अफ़गान शहरी जे एतराफ़ी बयान बाद अफ़गान दहशतगर्द नेटवर्क जा अहम पहलू साम्हूं अची विया आहिनि। इन सिलसिले में इहो ॿुधाईंदा हलूं त तलाकंग मां गिरफ़्तार थियल अफ़गान दहशतगर्द जंहिंजो नालो कासिम उर्फ़ हसन आहे, पंहिंजे एतराफ़ी बयान में ॿुधायो आहे त हू अफ़गानिस्तान जे ग्रेट विलायत जो रवासी आहे ऐं 10 साल अॻु पंहिंजे कुटुंब सां लकी मरवत आयो, जिते रोज़गार कयो। इन सां गॾु इहो ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार दहशतगर्द इहो बि चयो त 2025 में सरा दरगाह में संदसि मुलाक़ात तालिबान कमांडर अरमानी सां थी, जंहिं खेसि दहशतगर्द तंज़ीम में शामिल थियण जी दावत ॾिनी हुई। दहशतगर्द मूजिबि उहो पहिरियों भेरो 20 ॾींहं तंज़ीम में रहियो ऐं कमांडर अरमानी खेसि फ़िदाई हमिलो करण जो चयो। गिरफ़्तार दहशतगर्द इहो बि ॿुधायो त कमांडर अरमानी हिन खे ऐं संदसि साथी फारूक खे ताजोड़ी में फ़ौजी क़िलो निशानो बणाइण लाइ रेकी कराई, पर मुनासिब मौक़ो न मिलण सबबि हमिलो न थी सघियो। दहशतगर्द कासिम इहो बि चयो त कुझु वक़्त बाद ॿीहर तंज़ीम में शामिल थिए, जिते खेसि नवां माण्हू भर्ती करण जो जेको आहे सो टारगेट ॾिनो वियो हो। इन 5 माण्हुनि खे जेको आहे सो कमांडर अरमानी हवाले कयो ऐं हर माण्हूअ जे एवज़ खेसि 10,000 रुपया मिलिया। एतराफ़ी बयान में दहशतगर्द इहो बि चयो त कमांडर अरमानी जी हिदायत ते हू सेप्टेंबर में पंजाब वियो त जीअं वधीक नौजवाननि खे भर्ती करे सघे, पर कुझु ॾींहंनि बाद खेसि पुलिस गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार दहशतगर्द जे एतराफ़ी बयान ते ॿधल ही वीडियो वाज़े करे रहियो आहे त पाकिस्तान में दहशतगर्दीअ लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमालु थी रही आहे। पाकिस्तान अॻु बि केतिरा ई सबूत बैनुल अक़वामी बिरादरी आॾो पेश करे चुको आहे। अहम दहशतगर्द जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। पाकिस्तान में अफ़गान शहरीन तरफ़ां दहशतगर्दी पखिड़ण वारो मुनज़िम नेटवर्क बेनक़ाब थी वियो आहे। तलाकंग मां गिरफ़्तार थियल अफ़गानी शहरीअ जे एतराफ़ी बयान बाद अफ़गान दहशतगर्द नेटवर्क जा अहम पहलू साम्हूं आया आहिनि। जी